अस्सलाम वालेकुम दोस्तों, जीअं त मूंसां गॾु जेको दोस्त तव्हां ॾिसी रहिया कैमरा जी अख सां, तव्हां सम्झी विया हूंदो त साईं जन छा आहे। तो साईं सां मुखातिब थींदासीं। अस्सलाम वालेकुम साईं। वालेकुम अस्सलाम साईं। साईं आवाज़ जो तारुफ़, हे वायरियूं, हे बल्ब, हे चार्जर, हे पकड़, आयो छा दोस्त तव्हांखे ॾिसनि पिया, थोरो ॿुधायो त साईं मां वापडा वारो आहियां त ज़ाहिर। अच्छा वावडार आहियो साईं, छा हाल आहे, ख़ुशि आहियो? साईं मूंखे ॻाल्हाइण ॾींदो या तव्हां पाण ॻाल्हाईंदो? जी जी ॻाल्हायो। हिकिड़ो मिंट, वावडार हुई दाड़ेली करंट हले थो? हा हले पियो। हिनखे कढां त हाणे कननि में सूर आहे। साईं असांजो नालो आहे ऊंदह ख़ान साईं। अच्छा असां दुनिया में, माण्हुनि जी दुनिया में ऊंदह कयूं पिया था। अच्छा ऐं तव्हां लॻे पियो थो तव्हां वटि हिते रोशनी वोशनी आहे। जी जी तव्हांजी दुनिया में हितां निकिरां रुगो प्रोग्राम कयां, ऊंदह कयां थो। ॾिसो छा था साईं, पघार ॾींदो या तव्हां? जी 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 साईं, जी जी त माफ़ कजो। इंटरव्यू वठो जल्दी कयो, वरी ॿ टे लाइनूं ॿियूं कटणियूं आहिनि साईं। ये अॼु वायरियूं खयूं अथव ऐं हे बल्ब चार्जर ॿियो हाल आहे। अॼु किथे काॾे विया हो, कीअं हिते मूं वटि भुलिजी पिया हुआ अॼु? तव्हां साईं इंटरव्यू लाइ घुरायो आहे, मां ते वापडा वारो आहियां। होॾे हींअर हिकिड़ो हमरा सफ़ा दादागिरी पियो करे। अच्छा, अच्छा। 2-3 महीना थी विया, ख़र्च पाणी न पियो ॾे। अच्छा 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 अच्छा। कटे आयोमांसि वारू वारू, मां चयो हुजे त ख़बर पए त वापडा वारो छा थींदो आहे। भला तव्हां तक़रीबन केतिरी लाइनियूं कटींदा आहियो ॾींहं में? साईं असां कोशिशि कंदा आहियूं त लाइनूं न कटियूं, अच्छा छो जो असांजो गुज़र सफ़र बचनि जो उन में आहे। अच्छा अच्छा अच्छा। पर हाणे को माण्हू हूंदो आहे तव्हां जहिड़ो दादागिर, जेको नख़रा कंदो आहे, कटे ईंदा आहियूं। तव्हां एज़ अ छा आहियो, माना तव्हांजो कहिड़ो कमु आहे? मां साईं लाइन मां ई न आहियां साईं। लाइनमैन? हा साईं लाइन में। अच्छा छो खिलेंदो बा? लाइनमैन साईं, भला पैसा वठो, एसी जा घणा वठंदा? बाबा ॾिसो, असां पैसा पैसा न वठंदा आहियूं, असां ईमानदार आहियूं। ईमानदार? अच्छा पोइ बाक़ी तव्हां वटि आहे त पोइ अकेले में मिलजो। अच्छा अच्छा। हा न मां पुछा के लाइट इहे घड़ी घड़ी छो थी वञे? साईं लाइट वेंदी न साईं। असां माण्हुनि जी दुनिया में ऊंदह करण जी, ऊंदह खान नालो छो आहे मुंहिंजो। अच्छा अच्छा अच्छा। माण्हुनि जी दुनिया में ऊंदह कंदो आहियां ताकी उन्हनि खे ख़बर पए त तन्हाई ऐं जुदाई छा थींदी आहे। अच्छा, ही चार्जर तव्हां पाण सां रखे, तव्हां पाण वटि तव्हां कुझु सिस्टम साईं असां चार्ज बि पाण खे कंदा आहियूं, छो सॼो ॾींहुं ईअं उस ते लोड़ींदा आहियूं। अच्छा अच्छा। पोइ चार्ज कंदासीं तॾहिं त हलंदासीं न साईं। हा साईं, हे पकड़ बि आहे साईं। हा हे जेको पैसा न ॾींदो आहे, नक मां वठी थोरो ॾींदा आहियूं, देरि ई न कंदो आहे, खीसे खे हथु हणंदो आहे। हा साईं हा। तव्हां वापदारनि खे भला माण्हू घड़ी घड़ी सलाम छो कंदा साईं, गर्मियुनि में ख़ासि करे? मोहबतूं साईं, माण्हू असां सां प्यारु कंदा आहिनि साईं। अच्छा दिलि सां प्यारु कंदा आहिनि, एतिरो प्यारु कंदा आहिनि जेतिरो जीअं मां पंहिंजे पुट सां, पीउ पंहिंजे छा सां नुंहुं सां। जी हा साईं हा। त साईं ॿियो कुझु तव्हां पंहिंजो ॿुधायो त तव्हां जेको लाइट बंदि था कयो, 24 कलाक त लाइट ॾियणु घुरिजे, तव्हां घणा कलाक ॾींदा आहियो ऐं छो एतिरी लाइट कटींदा आहियो, छाजे लाइ? ऐं 24 कलाक अगरि असां लाइट ॾींदासीं त असांजी रोज़ी किथां थींदी साईं? अच्छा 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 अच्छा। 24 कलाक असांखे लाइट ॾियणी न आहे, असांखे बाबा मथां हुकुम आहे, मथां जेको सो छा था कयूं। हे साईं असां उहो, हिकिड़ो मिंट साईं, हिकिड़ो मिंट, हे अर्थ, हे करंट, अच्छा तव्हां में ॿई कोन्हनि साईं। ख़तमु आहियो साईं तव्हां, ॿई न आहिनि तव्हां वटि। हे ॾिठो आहे बल्ब न ॿरियो तव्हां वटि? अच्छा न ॿरियो साईं। तव्हां वाक़ई तव्हांजा माण्हुनि ते चेक कंदा आहियो साईं? साईं हे चेकिंग लाइ त रखंदा हुन, हे बल्ब ॿरंदो आहे न ॻाढ़ो। तव्हांजे अचण जो मक़सदु छा हुयो, जेको तव्हां टीवी ते आया हुयो, चैनल ते आया हुयो, त हाणे तव्हां माना हीउ जेको रूप आहे तव्हांजो, हीउ अंदाज़ आहे लाइट वारा आहियो, त तव्हांजो पैगाम छा आहे असल में? बाबा हाणे असांजो पैगाम इहो ई आहे दोस्तनि लाइ त सीज़न आहे, गर्मियूं हलनि पियूं, गर्मियुनि वारे सीज़न में असांखे माण्हू विढ़ंदा आहिनि, अच्छा पिटींदा आहिनि। अच्छा अच्छा अच्छा। तव्हांखे मां ॿुधो आहे त चवंदा आहिनि माना जीअं माना तव्हांखे ॾाढियूं दुआऊं कंदा आहिनि, ख़ासि करे बाबा इहो दुआऊं थींदियूं त क़ाइदे सां खीसे में ईंदो न, बाक़ी दुआऊं न कंदा त पोइ किथां? सम्झो था माना? हा हा, पिटींदा आहिनि अच्छा अच्छा। असांखे, पिटींदा असांखे पैसो ईंदो, उन जूं पिटूं बि असांखे दुआऊं थी लॻंदियूं। अच्छा अच्छा। भला तव्हांखे केतिरो यादि कंदा साईं मां वटि हींअर 6 गाॾियूं आहिनि साईं, जीए लाइ गाॾियूं साईं। माशाअल्लाह। पघार तव्हांजी घणी आहे? साईं पघार नथो ॿुधाए सघां साईं। अच्छा अच्छा। ॿियो ॿुधा, ॿियो पुछा कर साईं। अच्छा अच्छा ठीक हा आहे। साईं। भला तव्हां साईं जल्दी इंटरव्यू कयो, 2 ॼणा ॿिया आहिनि, उन्हनि बि 2-3 महीना पैसा न ॾिना। ठीकु आहे, मुंहिंजो मक़सदु इहो त तव्हां माना छा था चवणु चाहियो, जो तव्हांजो रोल इहो वावडा? बाबा मां इहो बि थो चाहियां त ॾिसो न, माण्हू साईं असांखे ऊन्हारे जो जेॾीमहिल लाइट कटींदा आहियूं त माण्हू विढ़ंदा आहिनि, पिटींदा आहिनि असांखे। सियारे जो कटींदा आहियूं त दुआऊं कंदा आहिनि। अच्छा अच्छा अच्छा। छो माना माण्हू हिकिड़ी ॻाल्हि में ख़ुशि न आहिनि, असां जेकॾहिं ऊन्हारे जो कटियूं
त पिटनि, सियारे जो कटूं त दुआऊं कनि, मतिलबु छा चवणु तव्हां चाहिनि। पंहिंजा नंबर छो बंदि करे छॾींदा आहियो ऊन्हारे में? साईं असांखे तक़रीबन वॾा वॾा माण्हू फ़ोन कंदा आहिनि अच्छा 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 लाइट ॾियण लाइ। असांजे माण्हू जेको असां माना मौत ऐं वापडा वारो अच्छा। को बि भरोसो न कजां उन्हनि ते साईं। मौत ऐं वापडारे खे मतलब भरोसो नाहे करणो? नाहे उहो करणो कीअं, साईं। छा सबबु आहे साईं? केॾी महिल बि माना कड़के था सघनि। अच्छा 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 पैसा न ॾींदव वापडा वारो ईंदो, साईं कुझु बि कंदव मौत अची वेंदो। दाबो आहे तव्हांजो साईं? साईं असांजो दाबो तव्हां भली पुछा कयो जिन्हनि वटि लाइटूं न आहिनि कीअं मिनथूं था कनि असांखे साईं। अच्छा अच्छा यार मूं वारी त लाइट न कटे साईं, महिरबानी। तव्हां साईं प्रोग्राम करे वठो, मां निकिरां हिते तव्हां वटि, ॾिसो हूंदा ई घणनि महीननि लाइ थिए थी। हाणे मां तोखे अजाए ग़लती करे घुरायो आहे ऑर्डर। हे पासे वारो खीसो अथई साईं, हा पासे वारो खीसो अथई, हिन में विझी छॾ, हा मां निकिरी वञा। न बसि तूं वञु अॼु, ॿिए कंहिंखे सुभाणे घुराईंदासीं उहो ऑर्डर आहे। ठीकु आहे साईं, पोइ लाइट तो वटि हूंदी साईं। हा ही साईं पंहिंजो सेवर खणी वञो। साईं हे मूंखे ॾियो साईं, हे माण्हुनि लाइ कमु ईंदो आहे। अॼु मां ग़लती में ऑर्डर घुरायो आहे यार। तव्हां वटि हाणे लाइट वेंदी साईं? ॾिसां थो लाइट कट त मां मीडिया ते हलाईंदो साईं। भले हलायो साईं, बि मीडिया वारा असां वटि पाण ईंदा आहिनि, भाऊ लाइट न कटियो। हा तूं ॾिस भले पिया अथव त ॾियो, किरायो विरायो करे वञा। बाबा ठीकु आहे, तूं लाइट कट। अॼु शाम जो ई लाइट कटींदो त यादि रखिजां भाऊ। फेसबुक ते हलाईंदो। ओके फेसबुक सभिनी ते हलाईंदो। भाऊ हाणे थोरो उथार त सही चयल में सारे मां जा बाबा। ठीकु आहे भाउ माशाल्लाह।